अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलेकार आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरीक नजर हेडलाइंस ते। व्हाइट हाउस में जो फायरिंग नेशनल गार्ड जा एहलकार जख्मी, हालत नाजुक, फायरिंग कंदड़ शकी शख्स गिरफ्तार, अफगान शहरी रहमानुल्लाह तौर सुञाणप, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वाक़े के दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। वाशिंगटन में वधीक 500 गार्ड मुक़रर करण जो ऐलान। बाइडन दौर में अफगानिस्तान में आयलन जे रिकॉर्ड जी ॿीहर छंड-छाण जी हिदायत। सदर ट्रंप चयो आहे त 29 वरियनि जो रहमानुल्लाह 2021 में अमरीका आयो हो। नेशनल गार्ड जे एहलकारनि ते फायरिंग कंदड़नि खे क़ीमत अदा करणी पवंदी। पेशावर जे तालके हसन खेल में गैस पाइपलाइन में धमाको। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त धमाके सां 24 इंच गैस पाइपलाइन में बाहि लगी वई। पाइपलाइन के मुतासिर हिस्से के अवामी तहफ़ुज़ लाइ अलॻि कयो वियो आहे। पेशावर, एबटाबाद, मर्दान ऐं ॿियनि इलाइक़नि के गैस के मुतबादिल ज़रियनि खां फराहमी। रावलपिंडी, इस्लामाबाद के गैस की फराहमी लाइ बि मुतबादिल इंतज़ाम कया विया। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्लाह चयो आहे त हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण थी चाहे, पर IMF जे शर्तनि सबब न पई ॾेई सघे। मुल्क जी बहितरी लाइ कम थियणु घुरिजे। राणा सनाउल्लाह जो वधीक चवणु आहे त तबाही कंदड़नि जो एहतसाब बाद में भी थी सघे थो। पहिरीं तरजीह त मुल्क अॻिते वधे ऐं माण्हुनि जे लाइ आसानी थिए। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त मुल्क जे सरहदी सालमियत ऐं हर शहरी जे तहफ़ुज़ ते को बि समझौतो न करणु ॾींदो। उहा पाकिस्तान आर्मी जी पहिरीं तरजीह आहे। नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त इलाइक़ाई सूरतहाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। गैर मुल्की हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि, मालूमाती जंग समेत पेचीदा चैलेंजेस आहिनि। पाक फौज अज़म ऐं पेशा वारनि सलाहियतुनि सां क़ौमी सलामती लाइ पुरअज़म आहे। फील्ड मार्शल पारां वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि सां मुकमल ताउन जे अज़म जो इज़हार।